मूंखे ॿुधाईंदा हलूं त हुकूमती इत्तेहाद जो नामज़द उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी 255 वोट खणी कामयाब थी वियो आहे, जॾहिं त सुन्नी इत्तेहाद जो नामज़द उम्मीदवार महमूद खान अचकज़ई 119 वोट खणी शिकस्त हासिल कई आहे। अव्हांखे ॿुधायूं त मुल्क जो 14हों सदर आसिफ अली ज़रदारी चूंडिजी वियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर असांखे इन हवाले सां अपडेट करे रहियो आहे गुलाम रसूल कुंबर। जी गुलाम रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी आसिफ अली ज़रदारी मुल्क जो हिकु भेरो ॿीहर सदर चूंडिजी वियो आहे। आसिफ अली ज़रदारी मुल्क जो 14हों सदर चूंडिजी वियो आहे। हुक्मरान इत्तेहाद में शामिल 7 जमातुनि तरफ़ां आसिफ अली ज़रदारी जी हिमायत कई वई, जंहिंजे नतीजे में खेसि 255 वोट क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां पिया आहिनि। ऐं जीअं ई नतीजा जेके आहिनि उहे अनाउंस कया विया आहिनि, हुन खां पोइ पार्लियामेंट हाउस में हिकिड़ो जशन जो समा आहे ऐं पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा कारकुन पार्लियामेंट हाउस जी राहदारियुनि में मुसलसल नारेबाज़ियूं करे रहिया आहिनि। जीअं नतीजो अनाउंस थियो त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐवान में मौजूदु हो। खेसि मुबारकबाद ॾियण जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू थी वियो आहे। सदारती चूंड 2024 जे सिलसिले में पार्लियामेंट हाउस में क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा जेके मेंबर आहिनि 398 जेके मेंबर्स आहिनि, उन्हनि मां 309 जेके क़ौमी असेंबली जा ऐं सेनेट जा 89 मेंबर आहिनि जिन वोट कास्ट कया। मजमूई तौर ते 398 मेंबरनि वोट मां 381 वोट ॾिना विया। 17 मेंबर्स जेके आहिनि उहो वोट कास्ट कोन कया। कुझु देरि पहिरीं प्रिज़ाइडिंग ऑफिसर जेको इस्लामाबाद हाई कोर्ट जो चीफ जस्टिस आहे, उन ॻणप ॿिन्हिनि पोलिंग एजेंट्स जी मौजूदगी में ॻणप जो अमल मुकम्मल थियण खां पोइ नतीजा अनाउंस कया। नतीजनि मूजिबि आसिफ अली ज़रदारी 255 वोट हासिल कया आहिनि, जॾहिं त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो जेको उम्मीदवार आहे उनखे 119 वोट जेके आहिनि उहे मिलिया आहिनि। अहिड़ी रीति पार्लियामेंट हाउस में नैयर बुखारी जेको पार्टी जो सेक्रेटरी जनरल आहे उन तरफ़ां अनाउंस कयो वियो आहे त कुझु ई देरि जे अंदरि पार्लियामेंट जे हाउस जे ॿाहिरां जशन मल्हायो वेंदो, रैली कढी वेंदी, आतिशबाज़ी कई वेंदी, उन जूं समूरियूं तयारियूं मुकमल कयूं वेंदियूं आहिनि। जी